अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा थीनो चाशेर दिल हाणे रस बालाजी खान जी हवेली मथा हमलो करे राबेल खे आज़ाद कराईंदो। रस बालाजी खान हाणे राबेल खे राज़ी करे वठंदो। मिठल खान हाणे रस बालाजी खान खां माफ़ी वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी न डड़ी ऐं छो डड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवांजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन करें हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे चाचे मिठल सां वाइदो करे छॾींदो। उन खे चवंदो त बसि तूं परेशान न थी। असां जेको आहे हींअर रस बालाजी खान जी हवेली मथां हमलो करे ऐं हुतां जेको आहे हर हर में राबेल आज़ाद करे ईंदासीं। तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे ऐं इहा तोखे पूरी पक था ॾियूं। ऐं सारंग चवंदो त शेर दिल वधीक देरि करणु न घुरिजे। हींअर माण्हू वठी निकिरी पओ त जीअं सां जेको आहे रस बालाजी खान मथां हमलो कयूं उन खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए ऐं हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद करे वठूं। मिठल खान चवंदो त शेर दिल पुट मुंहिंजी न्याणी राबेल जी भारत अथई हर हाल में उन खे ज़रूर आज़ाद कराइजां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं मां तोखे आख़िरी बार थो चवां त तूं राज़ी थी त ठीकु आहे न त पोइ मां मजबूरी सां जेको आहे वारे पीउ मिठल खे अगवा करे ऐं उन खे तुंहिंजे साम्हूं मारे सघां थो। राबेल चवंदो त रस बालाजी खान अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ क़यामत क्यारी थी वेंदी ऐं शेर दिल ऐं मल्हार तोखे कॾहिं बि माफ़ न कंदा ऐं हू हर हाल में तुंहिंजे मथां हमलो करे तोखे ज़रूर मारींदा ऐं मूंखे हितां ज़रूर आज़ाद कराईंदा। रस बालाजी खान चवंदो त राबेल तूं उन्हनि जो टेंशन न कर। शेर दिल मूं मथां कॾहिं बि हमलो न कंदो। बाक़ी हा मल्हार त जेल में आहे ऐं हू जेल में मरी वेंदो ऐं तूं इहो आसरो लाहे छॾिजां। बाक़ी हा हर हाल में मां मिठल खे ज़रूर मारींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल खान जेको आहे शेर दिल खे चवंदो त मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां न ई मां एतिरी देरि करे सघां थो। उनजे करे मां हर हाल में पंहिंजी न्याणी राबेल खे ॾिसणु चाहियां पियो। उनजे करे तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त जीअं मां तव्हां खां अॻे वञी इन रस बालाजी खान खां माफ़ी वठी ऐं हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद कराए अचां। शेर दिल चवंदो चाचा मिठल तूं उन वटि न वञ ऐं हू तुंहिंजी इज़त का बि न कंदो। तुंहिंजी इज़त मिटी में मिलाए तोखे क़ैद करे छॾींदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदव खे पसंदि। असांखे ॾिना इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।